दोस्तों ॻाल्हि कंदासीं मॉनसून सिस्टम जे बारे में, छो त हिकु ॿियो सिस्टम जल्द सिंध में अचण जा इम्कान नज़र अचनि पिया। ऐं पहिरीं उनजी ॻाल्हि कंदासीं त ॿियो सिस्टम जेको आहे उहो कॾहिं ईंदो ऐं मॉनसून अगस्त में वसंदो या न। मतिलबु त अगस्त में ॿिया सिस्टम घणा अची सघनि था ऐं मॉनसून ईअं आहे या न, छो त काफ़ी अहिड़ियूं पोस्टूं हलनि पियूं जेके मॉनसून खे अलविदा करे चुका आहिनि। त अॼु हिन वीडियो में आउं तव्हांखे मुकमल मालूमात डिटेल सां ॿुधाईंदुसि अगस्त ऐं सेप्टेम्बर जे शुरू वारा जेके 15 ॾींहं आहिनि इन में मॉनसून जा घणा सिस्टम सिंध में अची सघनि था ऐं हीउ जेको सिस्टम अचे पियो हीउ बरसातूं सिंध में वसाईंदो या न। सभ खां पहिरीं थरपारकर ऐं ॾखण सिंध वारनि दोस्तनि खे लख लख मुबारकूं हुजनि। सिंध जे काफ़ी इलाइक़नि में ज़बरदस्त बरसाति पई, मीरपुर ख़ासि, उमरकोट, थरपारकर, उनखां पोइ ॾखण सिंध जे काफ़ी इलाइक़नि में नाला नथो वठां, काफ़ी इलाइक़नि में ज़बरदस्त वसकारा थिया आहिनि। विचोली सिंध, अछड़ोथर ऐं उत्तर सिंध जे कुझु इलाइक़नि में बरसाति जा असांखे इतला मिलिया आहिनि। ओलह ऐं उत्तर सिंध कोस्टल इलाइक़नि में अगरि ॻाल्हि कयूं त का अहिड़ी ख़ासि बरसाति न आहे पई। बहरहाल जेका अलाह साईं जी रज़ा, इम्कान उते घटि हुया। असां पहिरीं बि चयो हो त सिस्टम जेको घणो ज़ोर थरपारकर ॾखण सिंध में आहे, उनखां पोइ विचोली सिंध में आहे। बहरहाल तॾहिं बि कुझु इलाइक़नि में ककर थिया, कुझु इलाइक़नि में बूंदा बांदी जा असांखे इतला मिलिया। त जेका अलाह साईं जी रज़ा इनशाला अचण वारो सिस्टम थी सघे त उत्तर सिंध वारनि लाइ बहितर साबित थिए। दोस्तों हाणे ॻाल्हि कंदासीं हिकिड़े सिस्टम जे बारे में जेको मतिलबु त 8 तारीख़ ते राजस्थान अचे पियो। 7 ऐं 8 तारीख़ ते 7 ऐं 8 अगस्त ते राजस्थान अचण जा इम्कान आहिनि। उहो सिंध में फ़िलहालु अगरि ॻाल्हि कयूं त काफ़ी अहिड़ा फैक्टर आहिनि उनजे ख़िलाफ़ु आहिनि। मतिलबु उहो सिंध में न अची सघंदो ऐं जीअं ई राजस्थान पहुचो त उते कमज़ोर थियण जा इम्कान नज़र अचनि पिया। जीअं तव्हां हिन स्क्रीन शॉट में ॾिसो पिया त सिस्टम त ज़बरदस्त आहे, बहरहाल कमज़ोर पियो थिए। कमज़ोर छो पियो थिए उहो इनशा तव्हांखे अॻी वीडियो ते ॿुधाईंदो, छो त हीअ वीडियो वरी वॾी थी वेंदी। काफ़ी अहिड़ा फैक्टर आहिनि जेके फ़िलहालु मॉनसून जे हक़ में न आहिनि त सिंध में का अहिड़ी ख़ासि बरसाति थिए। बहरहाल अगरि कमज़ोर सिस्टम थी वियो न, तॾहिं बि अगरि हीउ राजस्थान जे ॾखिणी इलाइक़नि में ऐं उत्तर गुजरात जे कुझु इलाइक़नि में पहुची वियो, इन जा असरात टफनि जी पहुची वई त इनशाला थरपारकर अछड़ोथर में 10, 11, 12 अगस्त ते बरसाति थी सघे थी। 10, 11, 12 अगस्त ते बरसाति थरपारकर समेत अछड़ोथर में थी सघे थी, छो त सिस्टम जीअं ई ॾखण राजस्थान ऐं उत्तर गुजरात जे कुझु इलाइक़नि में कमज़ोर हालत में बि अगरि पहुची वियो, थरपारकर ऐं अछड़ोथर में बरसाति मुतवक़ आहे। त उनजे बारे में तव्हांखे वरी वक़्तु ब वक़्तु मालूमात ॾींदो रहंदुसि। फ़िलहालु जेको आहे काफ़ी फैक्टर जेके आहिनि इन जे हक़ में न आहिनि ऐं सिस्टम जेको आहे हीउ कमज़ोर थिए पियो राजस्थान में। अगरि ताक़तवर थी वियो त अलाह जे अॻियां देरि न आहे। थरपारकर ऐं कोस्तानी इलाइक़ा ऐं अछड़ोथर वारा जेके आहिनि उन्हनि खे बरसाति जी सख़्तु ज़रूरत आहे। ख़ासि करे अगरि ॻाल्हि कयूं कोस्तानी इलाइक़ा ऐं अछड़ोथर में त उहे दुआऊं कनि पिया, थी सघे ई ताक़तवर बि थी वञे। ऐं फ़िलहालु अगरि ॻाल्हि कयूं त अरबी समुंड जी सपोर्ट हिन सिस्टम में हुई जेको बरसातूं वसाए पियो, हिन सिस्टम खे अरबी समुंड जी कहिड़ी ख़ासि सपोर्ट नज़र न पई अचे। दोस्तों हाणे ॻाल्हि कयूं अगस्त में घणा सिस्टम अची सघनि था त हीउ सिस्टम जेको हिन वक़्तु अगरि ॻाल्हि कयूं त 8, 9 तारीख़ ते जेको कमज़ोर थिए पियो राजस्थान में, इन जी रिपोर्ट अञा तव्हांखे कंफर्म बाद में ॾींदासीं। बहरहाल उनखां पोइ 15 अगस्त खां पोइ हिकु बहितरीनु सिस्टम जेको आहे ॾखण इंडिया खे मुतासिर करे सघे थो। अगरि उहो सिस्टम बि ताक़तवर रहियो त सिंध में बरसातूं वसाए सघे थो। उनजी तव्हांखे रिपोर्ट वरी वक़्त ते ॾींदासीं। उनखां पोइ मॉनसून अलविदा न आहे थियो, इनशाला 20 अगस्त खां पोइ कुझु अहिड़ा फैक्टर आहिनि जेके मतिलबु त मॉनसून जे हक़ में वञी सघनि था। इन जे करे उत्तर सिंध वारनि खे थी सघे त 20 अगस्त खां पोइ बरसातूं मिलनि। त उमेदु आहे, वधीक दुआ बि आहे अलाह साईं रहमत जूं बरसातूं वसाए। ऐं उमेदु आहे त 20 अगस्त खां सेप्टेम्बर जे पहिरें हफ़्ते ताईं जेको आहे हिकु सिस्टम जेको आहे बहितरीनु अची सघे थो। त हिन साल मॉनसून कमज़ोर रहियो ऐं उनजी वजह असां शुरू खां ई ॿुधाए चुका आहियूं त हिन साल एल नीनो आहे ऐं जॾहिं बि एल नीनो हूंदो आहे मॉनसून जेको आहे कमज़ोर हूंदो आहे। बहरहाल तॾहिं बि काफ़ी मॉडल ग़लति विया ऐं सुठियूं बरसातूं पियूं आहिनि ॾखण सिंध जे काफ़ी इलाइक़नि में। उन्हनि खे मुबारकूं हुजनि। मौसम में ईअं अगरि का तब्दीली ईंदी रहंदी त इनशाला उनजी रिपोर्ट तव्हां ॿाहिरनि खे इन पेज ते ॾींदासीं। त फ़िलहालु हिकु हफ़्ते ताईं के ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि, पंहिंजो कमुकारु जारी रखो। इम्कान थिया त उनजे बारे में तव्हांखे जल्द मालूमात ॾींदासीं। महिरबानी कर।